महमूद सरूद लाओ, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत अल्लामा राशिद महमूद सूफी, कल भी डॉक्टर आया था, कल भी खालिद आया था। जज़ाकल्लाह। अब सुबह जो 9 बजे का वेठल आयो, सो मुझी दरख्वास्त हूंदी उन्हनि दोस्तनि खे जेका थकिजी पिया आहिनि, मुंहिंजे तरफ़ों उन्हनि खे इजाज़त आहे उहे घर वञी सघनि था। दिली तौर ते इजाज़त आहे, जेका थकल आहिनि दिली तौर ते इजाज़त, जेका न आहियो थकिया उहे वेही रहो। मोहब्बत सां मां सिर्फ़ 30 मिंट तव्हांजा वठंदुसि, उन खां वधीक न इंशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: بسم الله الرحمن الرحيم، فكان قاب قوسين أو أدنى. وقد قال النبي صلى الله عليه وسلم: أنا خاتم النبيين لا نبي بعدي. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. लाइक एहतराम बिरादर अजीज, इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाखो साहब, मरकजी सालार जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान। लाइक एहतराम बिरादर अजीज मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी साहब, बिरादर अजीज हाफिज उज़ैर गुल जागिरानी साहब, बिरादर मुकर्रम मौलाना मोहम्मद जान आबिद साहब, बिरादर अजीज मौलाना मुनीर अहमद पमर साहब, स्टेज से मौजूद ओहदेदारान, जिम्मेदारान, अकाबिरीन, उलमाए इकराम, पिंडाल में मौजूद कंबर शहर जा गैरतमंद, जुर्रतमंद, दिलेर मुजाहिद साथियों, माजी जे हिन अजीम शान फकीदुल मिसाल खत्म नबूवत कॉन्फ्रेंस जे इनेकाद ते जमीयत उलमा इस्लाम कंबर के यूनिटन के उन जे उहदेदारन के दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो। धणीअ दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला असांजे दोस्तन जे इन मोहब्बत के पंहिंजे बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए। अजीज़ान मुकर्रम, है असांजो अक़ीदो अहले सुन्नत वल जमात हनफी देवबंदिन जो अक़ीदो त कायनात में मदीने जमीर, शाफी महशर, साकी कौसर, बुलंद बाला कदर,
रहमत जे समंदर हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो न को जायो न को जमंदो, हुजूर जहिड़ो न को आयो न को ईंदो। मदीने जे मीर जो शान सभिनी खां मथे आ। वजह तखलीक कायनात हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खत्म नबूवत जे उन्वान सां अज जी ये कॉन्फ्रेंस मुआनवन आहे। मुझे भा मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी अमीर शरीयत सैयद अताउल्लाह शाह बुखारी जो जिक्र कयो, मूंखे वाक़ियो याद आयो। हजरत मौलाना अब्दुल्ला दरखास्ती जो जेका मुफक्किर इस्लाम हजरत मौलाना मुफ्ती महमूद नव्वर अल्लाहु मरकदहू सां गॾु जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान जा मरकजी अमीर हुया। उन्हनि हिजरत कई, पाकिस्तान छॾियो, सऊदी अरब वया, मदीना मुनव्वरा जी सरजमीन ते वया ऐं इरादो कयूं त आइंदा बकिया जिंदगी मां मदीने में गुजारींदुसि। बकिया जिंदगी रोज़े रसूल अतहर जे छाव में गुजारींदुसि। बकिया जिंदगी मस्जिद नबवी में गुजारींदुसि। हिकड़ी रात सरवरे कौनैन सरकारे दो आलम ताजदारे अंबिया ख्वाब में आया ऐं साईं जन हुक्म फरमायो, अब्दुल्ला वापस पाकिस्तान मोटी वन, पंहिंजे इलाके में मोटी वन ऐं मां तोखे हुक्म थो कयां त पंहिंजे मुल्क में वञी करे ख़त्म नबूवत जे चौकीदारीअ जो कमु कर। ऐं इहो ई अमीर शरीयत सैयद अताउल्लाह शाह बुखारिया जे सॼी जिंदगी ख़त्म नबूवत जी चौकीदारी कई, वफ़ात थी आहे। मां ॿुधो कारी कामरान अहमद साहब, हिकिड़ो कारी कामरान असांजो हैदराबाद जो आहे। हिकु कारी कामरान असांजे पंजाब जो वॾो ख़तीब हो, अखियुनि खां नाबीन हो ऐं ज़बरदस्त ख़तीब हो। उन असांजे ख़तीब वञी करे हज बैतुल्लाह जी सआदत हासिल करण चाही। जॾहिं मक्के पहुतो त मक्के में मौलाना मक्की हिजाज़ी जेको हाणे जो असांजो मौलाना मक्की साहब आहे, इन जे वालिद साहब चयो कारी हनीफ मुल्तानी खे त मक्की साहब चयो कारी हनीफ के त मां हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे, दिल थी चे तोखे ॿुधायां। कारी हनीफ मुल्तानी चयो साईं जरूर ॿुधायो। त मौलाना मक्की फरमायो मां ख्वाब ॾिठुम, ख्वाब में ॾिसां तो त काबतुल्लाह जो तवाफ तो हले, काबतुल्लाह जो तवाफ तो हले ऐं काबे जो तवाफ अंबिया था कन। जनाब आदम, जनाब मूसा, जनाब ईसा, जनाब इब्राहिम, जनाब यूसुफ, जनाब यूनुस, अंबिया अलैहि सलातु वस्सलाम काबतुल्लाह जो तवाफ था कन ऐं अंबिया सां गॾु अमीर शरीयत सैयद अताउल्लाह शाह बुखारी भी काबतुल्लाह जो तवाफ तो करे। त हजरत मक्की तो फरमाए मां ख्वाब में मौलाना अताउल्लाह शाह बुखारी के बाह का हथ विधो, झलियो मांस, बीह त सही ॿुधाए त सही, हे रुतबो कीअं मिलियो अथई, हे मक़ाम कीअं मिलियो अथई, हे एज़ाज़ कीअं मिलियो अथई, हे हेॾो वॾो मक़ाम नबी जन सां गॾु काबे जो तवाफ तो करे। मांखे चई हथ कढ न, मांखे तवाफ करण ॾे न। मां मक्की साहब चयोमांसि हथ न कढंदो माए, न छॾींदो माए, ॿुधाए पहिरियां इहो एज़ाज़ कीअं मिली। अमीर शरीयत चयो मक्की ॿुधण चाहे थो त पोइ ॿुध, मुंहिंजे रब मूंखे चयो
सजी जिंदगी खत्मे नबुव्वत जी चौकीदारी करे आयो हो, खत्मे नबुव्वत जिंदाबाद जा नारा बुलंद करे आयो हो। तुझे खत्मे नबुव्वत जी चौकीदारी मां रब के एतरी वणी वई जो खत्मे नबुव्वत जे चौकीदारी जे बदले मां रब तोखे नबी चल सगत काबे जो तवाफ तो नसीब। नारे तकबीर, खत्मे नबुव्वत, खत्मे नबुव्वत। मुझे भा इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाके साहब पंहिंजी आवाज़ जे दिलनि जी तर्जमानी कई ऐं उन पीडीएम जे हुकूमत खां सवालात कया, माशी तौर ते मुल्क जे गरीबन जो हाल हुक्मरानन जे सामो रखियो। लेकिन नौजवानों, अज सवाल जमीयत उलमा का कयो थो वञे त जमीयत उलमा छा कयो, जमीयत उलमा कहिड़ो किरदार अदा कयो, जमीयत उलमा गरीबन मिस्कीनन हारिन ऐं मज़दूरन जे लाइ छा कयो। मां कंबर जे हिन अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल तारीख़ साज़ अज़ीम शान खत्मे नबुव्वत कॉन्फ्रेंस में चवण तो चाहियां, अज नौजवान फेसबुक ते स्टेटस था हड़न, अज नौजवान ट्विटर ऐं व्हाट्सएप ते तबसरा था कन त जमीयत उलमा कारे वई, कारे विया मौलवी, कारे विया राशिद सुमरो वारा जेका महंगाई जे खिलाफ लॉन्ग मार्च नथा कन, महंगाई जे खिलाफ मुज़ाहिरा नथा कन, महंगाई जे खिलाफ धरना नथा हड़न। मां उन्हनि खे चवण तो चाहियां, अड़े बाबा धरणन मुज़ाहिरन लॉन्ग मार्चन जो रुगो ठीको असां खयो आ जा तहां छा कंदो? कुछ कम तहां भी कयो, कुछ कम तहां भी कयो। तहां रुगो फेसबुक ते ड्राड़ा ठका वणंदो ऐं गारियूं ॾींदो, तहां जी ड्यूटी पूरी थी वेंदी। तहां तबसरा कंदो चाहे जे कोप ते, तहां जी ड्यूटी पूरी थी वेंदी। असां ठीको खयो आ छा? तहां भी कुछ निकरो, तहां भी कुछ मुज़ाहिरा कयो, तहां भी कुछ धरना कयो। पर चलो थोड़ी देर जला, थोड़ी देर जला मञो था असां धरना हयासीं। मां चवां तो वॾे वाक़े एतराफ़ तो कया, इमरान खान जो इक़्तिदार अमेरिका जे साज़िश जे नतीजे में नाहे किरियो। इमरान खान जो इक़्तिदार जमीयत उलमा इस्लाम जे साज़िश जे नतीजे में किरियो है। इमरान खान के जंग खां अमेरिका नाहे छिकियो, इमरान खान के जंग खां जमीयत उलमा इस्लाम जे हिननि फ़क़ीरन कढी करे। नारे तकबीर, कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान, कायदारी जुर्रत को। लेकिन तहां जो तवज्जो खपे खास तौर ते नौजवानन जो। मां चंद अहम ॻाल्हियूं अर्ज़ करण चाहियां थो, लेकिन चलो थोड़ी देर जे लाइ मञूं था त मुज़ाहिरा करण घुर्जन। साईं जमाल जी तक़रीर मुंहिंजी तहां मौलविन सां, अवाम सां घटा पहिरियों तहां लीडरनि जे लाइ, तहां लीडर कुछ समझो त माण्हुनि खे सम्झायो न। लाखो साहब बि हाणे जेको उहो मूंखे वज़ाहत वठी आयो त पोइ वज़ाहत ॿुधो मुंहिंजी। चलो थोड़ी देर जे लाइ मञां थो त मुज़ाहिरनि ऐं धरणनि सां तब्दीली ईंदी। सवाल तहां खां, असां मुज़ाहिरा हयासीं, धरणा हयासीं, लॉन्ग मार्च कयासीं, इमरान लथो, हाणे वरी महंगाई जे करे मुज़ाहिरा कयूं, धरणा हणूं, लॉन्ग मार्च कयूं, जलसा कयूं, जुलूस कयूं, ठीकु आहे कयूं था, पोइ छा थींदो? चाचो शहबाज शरीफ लही वेंदो, ईअं ई आहे न बाबा, लही वेंदो न। चलो लही वियो, पोइ इक़्तिदार में अब्दुल रज़ाक आबिद लाखो सिंध जो वज़ीर आला थींदो? जवाब ॾियो। मौलाना फजलुर रहमान वज़ीर आज़म थींदो? ॿुधायो बाबा। मुज़ाहिरा कयूं, धरना कयूं, लॉन्ग मार्च कयूं, शहबाज शरीफ खे लायूं, उन खां पोइ वरी इक़्तिदार ते केरु चढ़ंदो? चांस कंहिंजा आहिनि? अबा हे जो लथो त चांस कंहिंजा आहिनि? कुछ था चवन ज़रदारी जा, कुछ था चवन इमरान जा। ॻाल्हि सही आहे, या चांस मिलंदो ज़रदारी के या चांस मिलंदो इमरान के। मौलविन के वरी भी इक़्तिदार असां चरे आयूं जो हिकिड़े के लाथो आहे, वरी ॿिए खे लाहे वरी ॿियनि खे मौक़ो ॾियूं। हा असांखे मौक़ो ॾियो त हाणे था धरणा, असां चरिया न आहियूं। हिकिड़े के लाथो आहे, वरी धरणा हणी ॿीहर हुनखे इक़्तिदार ते विहारियो। तव्हांजो सवाल सबर सबर सबर, अञा नारो अॻिते आहे।
जोश सां गॾु होश जी भी जरूरत है। अञा तवज्जो करे। हाँ, तहां जो सवाल दुरुस्त आहे त जमीयत उलमा छा कयो? जमीयत उलमा केड़ा फाड़ा मारिया आहिनि, लेकिन मुझा नौजवानों कौमी असेंबली में 94 सीटों इमरान अहमद खान न्याजी जो हैं, 84 सीटों मियां मोहम्मद नवाज शरीफ जो हैं, 55 सीटों आसिफ अली जरदारी जो हैं, 20 सीटों MQM जो हैं, 8 सीटों पीर साहब बागारे जो हैं। जमीयत उलमा इस्लाम जो कुल कौमी असेंबली में 16 सीटों हैं, सिंध में हिकड़ी सीट भी कोने, वो मुखा सवाल छो छो करे? 94 सीटुन वारे का सवाल छो न तो करे? 84 सीटुन वारे का सवाल छो न तो करे? 55 सीटुन वारे का सवाल छो न तो करे? 70 सालन का मुल्क जो बेड़ो तबाह करने का सवाल छो न तो करे? पर पुछण चाहे तो जमीयत उलमा छा कयो? जमीयत उलमा केड़ा फाड़ा मारिया आहिनि? हलिया कंबर जहिन अज़ीम शान फकीदुल मिसाल तारीख साल खत्म नबुव्वत कॉन्फ्रेंस में तोखे बुधाया त जमीयत उलमा केड़ो किरदार अदा कयो? असेंबली में 90-94 मेंबर हुनन जा, 80-85 मेंबर हुनन जा, 50-60 मेंबर हुनन जा। जमीयत उलमा जा कुल 2 मेंबर आहिनि। घणा 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 केड़ा केड़ा? तवज्जो सां ॿुध न त ॻाल्हि सम्झ में भी अचे। तू ही न तो ॿुधे तो कालो तवज्जो सां ॿुध। कुल 2 मेंबर केड़ा? मुफक्किर इस्लाम हजरत मौलाना मुफ्ती महमूद नव्वर अल्लाह मरकज़हू ऐं जनाब हजरत मौलाना गुलाम गौस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह असेंबली में 2 मेंबर आहिनि। 100 मेंबर हुनन जा, 50 मेंबर हुनन जा, 80 मेंबर हुनन जा। जमीयत जा 2 मेंबर आहिनि। पुछण चाहे तो त मुल्लन छा कयो? मौलविन छा कयो? जमीयत उलमा छा कयो? हलिया मां तोखे बुधाया इन असेंबली में जनाब भुट्टे जे साम्हूं खत्म नबुव्वत जो मुकद्दमो मुफ्ती महमूद पेश कयो। कायदियानी के दावत ॾिनी, कायदियानी खलीफे सां मुनाज़रो कयो, दलाइल ॾिना। दलाइल के नतीजे में 100 मेंबरन के मजबूर कयो त याद रखो कायदियानी काफिर हैं, कायदियानी काफिर हैं, कायदियानी काफिर हैं। क़यामत के सुबह ताईं पाकिस्तान के आईन के तहत कायदियानी काफिर रहंदा। खत्म नबुव्वत की चौकीदारी 80, 90 ऐं 50 मेंबरन न कई आहे। 2 मेंबरन जमीयत उलमा इस्लाम के 14 जवानन कई आहे। पुछण चाहे तो जमीयत छा कयो आहे? त जमीयत खत्म नबुव्वत की चौकीदारी कई। नारे तकबीर, ताजदारे खत्म नबूवत, जब तक सूरज चांद रहेगा। पुछण चाहे तो जमीयत उलमा छा कयो? हलिया मां तोखे बुधाया इन असेंबली में खत्म नबुव्वत के कानून ते थाड़ा लगा। खत्म नबुव्वत के हलफनामे के कढण की कोशिश कई वई। चौकीदारी जमीयत उलमा कई। इन असेंबली में मुझे सिद्दीक अकबर, मुझे फारूक आजम, मुझे उस्मान ज़िन्नुरैन, मुझे मुर्शिद अमीर मुआविया, मुझे अम्मा मोमिनन जी अम्मा अम्मी आयशा जे शान में गुस्ताखी कंदड़न के 10 साल कैद बामुशक्कत की सजा जो फैसलो जमीयत के कारकुन जाहिद अकरम खान दुरानी दिनो। नारे तकबीर, अज़मत सहाबा। पुछण चाहे तो जमीयत उलमा छा कयो? जमीयत उलमा तुझे खत्म नबुव्वत की चौकीदारी कई। जमीयत उलमा तुझे सहाबा जे इज्जत ऐं नामूस की चौकीदारी कई। इसराइल मंजण जूं ॻाल्हियूं थियूं, इसराइल नामंजूर जा मिलियन मार्च जमीयत उलमा करे। क़िबले अव्वल बैतुल मुक़द्दस की चौकीदारी कई। तहफ़्फ़ुज़ हरमैन शरीफैन जे तक़द्दुस के लाइ पूरे मुल्क में मुज़ाहिरा जमीयत उलमा कया आहिनि। आसे अमलूना रसूलुल्लाह की गुस्ताख शातिमे रसूल अदालत का फाही जी सजा खाईंदड़ आ रखे। जॾहिं इमरान खान
आजाद करे फ्रांस के हवाले कयो। पूरे मुल्क में 15 मिलियन मार्च खत्मे नबुव्वत के चौकीदारी चला। जमीयत उलमा क्या है पुछण चाहे तो जमीयत उलमा छा कयो। जमीयत उलमा इस्लामाबाद जे, मुल्तान जे, चन्नीउट जे, सखर जे, हैदराबाद जे, कराची जे मस्जिदन के अल्लाह जे घरन के शहीद करण जो फैसलो सुप्रीम कोर्ट दिनो। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस के सिटिंग चीफ जस्टिस के चयो एकरे माओ जो खीर पीतो थई हलिया मस्जिद के हथ रखी रेखार अज चीफ जस्टिस लंदन बैठो लेकिन मस्जिदों सलामत हैं। मस्जिदन जा किबला सलामत हैं। अज़ानों ए तकबीरों सलामत हैं। रब्बे मोहम्मद को कसम जमीयत उलमा इस्लाम पे मर। नारे तकबीर। वकील मस्जिद अल्लामा राशिद महमूद सुमरो, जमीयत उलमा इस्लाम, कायदे राशिद कदम बनो। पुछण चाहे तो जमीयत उलमा छा कयो। 84 मेंबरन का पुछ, 94 मेंबरन का पुछ, 55 मेंबरन का पुछ जेकरे मोहजन 16 मेंबरन जो हिसाब वठण चाहे तो हलिया मां तो के दिया। पंजाब जे असेंबली में कानून पास थियो, पेश न थियो चाचा, पेश न थियो, पास थियो। कैमराऊं भरजन थियो। जिम्मेदारी सां तो ॻाल्हायां को माउ जो पुट मां के कूड़ो साबित करे त धी कुंवारी धी सगे पीउ जे घर मां निकरी वञे रात जो थारे मर्द सां कारो मुंह करे 3 बजे वापस अचे सगे पीउ के पुछण जो हक न हूंदो त काथे हुई। जेकॾहिं सॼी धीउ खां रात ॿाहिर गुज़ारण जो सवाल सगे पीउ कयो, धीउ जे शिकायत ते पीउ के कंगण पाराए 6 महीना जेल मोकिलियो वेंदो। 6 महीना ऐं मुड़स जे मौजूदगीअ में, मुड़स जे मौजूदगीअ में ज़ाल के धारे मर्द के किराए ते वठी पंहिंजे मुड़स जे घर में रहायो त मुड़स के मौलवियो मुड़स के ज़ाल खां पुछण जो हक न हूंदो हे धारियो मर्द मुझे घर में छा थो करे, तू इन सां कारो मुंह छो थी करे। जेकॾहिं किराए ते मर्द वठी अचण जी दाह ज़ाल पुलिस के कई त मुड़स के कंगण पाराए 6 महीना जेल मोकिलियो वेंदो। जमीयत उलमा इस्लाम तुझे माउ, तुझे धी, तुझे न्याणीअ जे इज्जत के बचाए करे इन बिल के जूते जी नोक कयो। पुछण चाहे तो जमीयत उलमा छा कयो। हलिया मां तो के ॿुधायो त जमीयत उलमा छा कयो। तुझे सिंध असेंबली मां बाबुल इस्लाम सिंध जे असेंबली मां कानून पास थियो, पेश थियो, पास थियो। गवर्नर खे उमाणियो वियो त सिंध में 18 सालन खां घट उमिरि जो नौजवान को हिंदू, को सिख, को ईसाई, को मेघवाड़, को मारवाड़ी कलमो पढ़ण तो चाहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इस्लाम कबूल करण तो चाहे, सिंध असेंबली कानून ठाहियो तो वो कलमो नथो पढ़ी सके। उन जे कलमे पढ़ण ते पाबंदी हूंदी तुझे इन बिल के जूते जी नोक ते जमीयत उलमा रखियो। पुछण चाहे तो जमीयत उलमा छा कयो। तुझे सिंध जे काबीना में एजेंडा ते रखे वियो 6 दर्जे खां मैट्रिक ताईं ॿारनि खे, न्याणियुनि खे, छोकरनि खे स्कूल में सेक्स की तालीम पढ़ाई वञे। ज़ाल ऐं मुड़स जा ताल्लुकात कहिड़ा आहिनि। 6 दर्जे जे ॿार खे, न्याणीअ खे ज़ाल ऐं मुड़स जा ताल्लुकात पढ़ाया वञनि। तुंहिंजे इन एजेंट खे जूते जी नोक ते जमीयत उलमा इस्लाम रखियो। पुछण चाहे तो तवज्जो तवज्जो सां ॿुधो नौजवानो, मूंखां सवाल कयो था न, अचो मां तव्हांखे जवाब थो ॾियां। मां अॼु पंहिंजो पाण खे अवाम जे साम्हूं कंबर में एहतिसाब जे लाइ पेश कयो आहे। अचो मां तव्हांखे जवाब थो ॾियां। पुछण चाहे तो जमीयत उलमा छा कयो। तुंहिंजे सिंध में म्यूजिक टीचर भर्ती करण जी कोशिश कई वई त क़ौम जा बच्चा नाचू पढ़जनि, क़ौम जा बच्चा डांस सिखनि, क़ौम जा बच्चा म्यूजिक सिखनि। इन फैसले के जूते जी नोक ते रखी तुझे धीउ, तुझे पुट के नाचू करण का कह बचायो तो जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर। पाकिस्तान का मतलब क्या। तव्हांखे ख़बर आहे त असां काथे आहियूं, काथे वेठा आहियूं। जेके पक्का उहे ॾाढा ॿुधाइनि काथे आहियूं। कंबर जा मुजाहिद अल्लाह अकबर जो नारो ईअं त नाहे हणंदा जीअं तव्हां त हणो। मादी कुकड़ जूं बांगू न खपनि, मुजाहिदनि जी अल्लाह अकबर जो आवाज़ खपे। नारे तकबीर।
जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान का मतलब क्या, तेरा मेरा रिश्ता क्या। पुछण चाहे तो जमीयत उलमा छा कयो। 10 ॾींहं पहिरियों कराची में डीसी जुनूबी इजाजत ॾिनी। को भी प्रोग्राम करण का पहिरियां डीसी का इजाजत वठण जरूरी हुंदी आहे। अॼु जे इन जलसे जी भी परमिट डीसी साहब ॾिनी आहे। डीसी जुनूबी कराची तहरीरी इजाजत ॾिनी। हिकिड़ो शादी हाल बुक थियो, उन शादी हाल में प्रोग्राम रखियो वियो। कुछ लम्हों की खुशी, कुछ लम्हों की खुशी। प्रोग्राम चाहो टिकेट खपाई वई, छोरो छोरे सां, छोरी छोरी सां असांजे प्रोग्राम में अचे। भरे हाल में छोरो छोरे सां कारो मुंह करे, छोरी छोरी सां कारो मुंह करे हम जिन्स परस्तीअ खे फ़रोग़ ॾियण जो प्रोग्राम रखियो वियो। डीसी इजाज़त ॾिनी। इन प्रोग्राम खे जूते जी नोक रखी सिंध खे हम जिन्स परस्तीअ खां बचायो त जमीयत उलमा इस्लाम बचायो। पुछण चाहे थो जमीयत उलमा छा कयो। हलिया मां तोखे ॿुधायो त मुंहिंजे जमात छा कयो। मुंहिंजे जमात मुफ़क्किर इस्लाम मौलाना मुफ्ती महमूद खैबर पख्तूनख्वा जो वज़ीर आला थियो। पहिरियों ऑर्डर पास की त मुंहिंजे सूबे में शराब ते पाबंदी। अकरम खान दुरानी खैबर पख्तूनख्वा जो वज़ीर आला थियो। फैसलो ॾिनई हस्बो बिल जे शक्ल में जेके मुशर्रफ ऐं सुप्रीम कोर्ट रोकियो त असांजे सूबे में अमेरिका जो, बरतानिया जो, यहूद ऐं हनूद जो निज़ाम न हलंदो। असांजे सूबे में मोहम्मद अरबी जो शरीयत जो निज़ाम हलंदो। पुछण चाहे तो जमीयत उलमा छा कयो। हलिया त मां तोखे ॿुधायां। 4 ॾींहं पहिरियां, 5 ॾींहं पहिरियां इस्लामाबाद हिकिड़ी यूनिवर्सिटी हिकिड़ो पेपर ॾिनो आहे। शागिर्दनि खां सवालिया पेपर ॾिनो आहे। उन पेपर में लिखियो आहे त सगी भेण सगे भाव सां काॾे घुमण वई, कंहिं इलाके में पहुता, ऋण हो, पट हो, बयाबान हो, कोई मर्दों कोन हो, कोई माई कोन हुई। पोइ उन भाउ ऐं भेण रात जो गुज़ारी, उन्हनि जा ख़्याल ख़राब थिया। पोइ सगे भाउ सगी भेण सां सॼी रात ज़िना कई, हिक ॿिए सां लुत्फ़ अंदोज़ थिया, हिक ॿिए खां मज़ा वरितऊं। ऐं पोइ सुबुह जो चयूं त आइंदा असां इहो कमु न कंदासीं ऐं असां इहो कंहिंखे किस्सो बि न कंदासीं। हाणे ॿुधायो स्कूल जे पेपर में, यूनिवर्सिटी जे पेपर में लिखियो वियो। हाणे ॿुधायो त इन भाउ भेण जेको हिक ॿिए सां कारो मुंहुं कयो सही कयूं या ग़लति कयो। अॼु सुबुह उन पेपर लिखण वारे यूनिवर्सिटी जे प्रोफेसर खे मुंहिंजे क़ाइद मौलाना फज़लुर रहमान नौकरीअ खां बरतरफ़ करायो आहे। नारे तकबीर। क़ाइद जमीयत मौलाना फज़लुर रहमान। पुछण चाहे थो जमीयत उलमा छा कयो। हलिया मां तोखे ॿुधायो सिंध खपाईंदे पद रखाईंदे जा नारा जमीयत उलमा हया। सिंध जे जज़ीरनि जो केस जमीयत उलमा विढ़ियो। सिंध जे बेटनि जो केस जमीयत उलमा विढ़ियो। ज़ुल्फ़कार आबाद बहरिया मंसूबे जे ख़िलाफ़ आवाज़ जमीयत उलमा उथारियो। 33 नंबर पास मास्तरनि जो केस जमीयत उलमा विढ़ियो। स्कूलनि, अस्पतालनि, कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि जो केस जमीयत उलमा विढ़ियो। नमरता जो, नौशीन जो केस जमीयत उलमा विढ़ियो। फंडन जो केस जमीयत उलमा विढ़ियो। लारकाणे जे मंदिर जी बाहि जमीयत उलमा विसाई। घोटकीअ जे मंदिर जी बाहि जमीयत उलमा विसाई। शिकारपुर जे इमाम बारगाह जी बाहि जमीयत उलमा विसाई। जैकबाबाद जे इमाम बारगाह जी बाहि जमीयत उलमा विसाई। लाल शहबाज कलंदर जे नगरीअ ते लॻल बाहि जमीयत उलमा विसाई। पुछण चाहे थो जमीयत उलमा छा कयो। हलिया मां तोखे ॿुधायां मुंहिंजे जमात छा कयो। मुंहिंजे जमात जमीयत उलमा इस्लाम वॾेरनि, भातारनि, ख़ाननि, नवाबनि, सरदारनि, उन जे पाठनि जे अखियुनि में अखियूं मिलाए करे उन्हनि जे ख़िलाफ़ हिननि फ़क़ीरनि, हिननि ग़रीबनि, हिननि मलंगनि, हिननि दरवेशनि इलेक्शन में मुक़ाबलो करे अवां खे मुतबादिल प्लेटफॉर्म ॾिनो। पुछण चाहे थो जमीयत उलमा छा कयो। कोरोना में
जॾहिं कोई कंहिंजो मुंहुं ॾिसण जे लाइ तयार न हो, कोई कंहिंखे हथ ॾियण जे लाइ तयार न हो, उन वक़्तु ड्यूटी कंदड़ पुलिस वारनि खे मानी जमीयत उलमा पहुचाई, अस्पतालुनि में मरीज़नि खे मानी जमीयत उलमा पहुचाई, कोरोना जे करे बेरोज़गार थींदड़ मज़दूरनि जे घरनि में राशन जा कट्टा जमीयत उलमा पहुचाया। पुछण चाहे थो जमीयत उलमा छा कयो? हलिया मां तोखे तो ॿुधायां त जमीयत उलमा छा कयो। हाणे सैलाब आयो, खोतार सुता पिया हा, नवाब खान सरदार MNA MPA DCA SP सुता पिया हा, कराची खां वठी करे कश्मीर ताईं सिंध जे 23 ज़िलनि जे 75 तालुकनि जे 1 करोड़ 60 लख माण्हुनि खे रोज़ानो 10-10 हज़ार माण्हू दस्तरखाने ते विहारे इन सैलाब में मानी जमीयत उलमा खाराई, टेंट जमीयत उलमा ॾिना, मच्छरदानियूं जमीयत उलमा ॾिनियूं, लखे राशन जा कट्टा जमीयत उलमा ॾिना। हाणे घर जमीयत उलमा पई ठाराए, चुमचियूं डाला जमीयत उलमा पई ॾे, नकद पैसा जमीयत उलमा विरहाया। मां वटि हिकिड़ी सीट कोन्हे, हिकिड़ी यूसी कोन्हे, हिकिड़ी म्युनिसिपल, हिकिड़ी टाउन, हिकिड़ो ज़िलो कोन्हे, सिंध असेंबलीअ में हिकिड़ो MPA कोन्हे। जेकॾहिं बेसरो सामानी जे आलम में जज़ीरनि वसीलनि बेटनि खां वठी ख़त्म नबूवत सहाबा जे इज़्ज़त ऐं नामूस खां वठी मस्जिद जे मिंबर ऐं महराब खां वठी तुंहिंजे न्याणीअ जे इज़्ज़त खां वठी तुंहिंजे ग़रीबनि मिस्कीननि हारिनि मज़दूरनि जी जंग जमीयत उलमा विड़ी सघे थी त सिंधियो इक़्तिदार जमीयत उलमा जे हवाले कयो, तव्हांखे ॿाहिरि निकिरणो न पवंदो, दर धड़काए तव्हांखे तव्हांजा हक़ जमीयत उलमा पहुचाईंदी। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, शहीद अल्लामा खालिद महमूद सूमरो, कल भी डॉक्टर आया था, कल भी खालिद आया था। वोट ॾियो भोतारनि खे, वोट ॾियो खाननि ऐं नवाबनि ऐं सरदारनि खे। इची मुंहिंजी झलियो, मां ठीकु खयो आहियां, मां पंहिंजो फर्ज़ पूरो कयो। अदा ओ दोस्त कारी उस्मान इनके हेडे वठी आना, गाड़ी टोपी वारे तू हेडे आ, तू ठीकु खयो आहे मुंहिंजे जलसे खे ख़राब करण जो। अंदर अच, चुप कर, बिल्कुल न ॻाल्हि, अंदर अच। हे जलसो हसास जलसो, पुट हिते आवाज़ उथारण बि लॻंदो त परावन मां माण्हू आयो आहे। अंदर अच, ख़ामोशी सां ॿुधो, मुंहिंजो अधु कलाक पूरो थी वियो आहे, मां 2 मिंटनि में गुफ़्तगू हेॾे हेॾे तवजो माने कयो, छॾे ॾे हिननि खे यार, तव्हां छॾे ॾियो, बसि वेही रहियो आहे। अल्लाह तोखे जज़ाए ख़ैर ॾे। तवज्जो हेॾे माने, 2 मिंटनि में घड़ी ॾिसो, 2 मिंटनि में गुफ़्तगू ख़त्म थो कयां। तवज्जो मोड़े, तवज्जो मोड़े। रब तो क़ुरान में फरमाए, क़ुरान जी आयत जी तिलावत थो कयां, वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा। रब तो फरमाए, अब हेरे तवज्जो मारे, ओ बाबा, ओ नौजवानो तवज्जो मारे, ॿुधो त मां छा थो चवां। रब तो क़ुरान में फरमाए, वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा। को मौलवी ने जी माना करे, वमन अअरज़ अन ज़िक्री जी माना छा है? जे मुझे ज़िक्र खां, जे मुझे ज़िक्र खां, अब ॻाल्हायो। रब तो फरमाए, वमन अअरज़ अन ज़िक्री, जे मुझे ज़िक्र खां मुंह मोड़ियो। रब तो फरमाए, जे मुझे ज़िक्र खां मुंह मोड़ियो। इते खोलियो दुनिया जहान जे तफ़सीरनि खे, जेको तफ़सीर वणे व खोलियो। मां चैलेंज थो कयां, दुनिया जहान जे तफ़सीरनि खे खोलियो। इते ज़िक्र खां मुराद दीन आ, इस्लाम आ, शरीयत आ, क़ुरान आ, क़ुरान जो कानून आ, शरीयत जो निज़ाम आ, शरीयत जो निज़ाम आ, इस्लाम जो निज़ाम आ, क़ुरान जो। तवज्जो आहे तव्हांजो? रब तो फरमाए, वमन अअरज़ अन ज़िक्री, जे मुझे शरीयत का मुंह मोड़ियो, जे मुझे इस्लाम का मुंह मोड़ियो, जे मुझे कुरान का मुंह मोड़ियो, जे इस्लामी निज़ाम का मुंह मोड़ियो, जे शरीयत जे हुक्मरानी का मुंह मोड़ियो, फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा। मां उन्हनि जे मथां भुख जो, बदहालीअ जो, फ़क़्र जो, फाके जो अज़ाब मुसल्लत कंदुसि। नारो ॾिनो वियो पाकिस्तान का मतलब क्या? नारो ॾिनो वियो पाकिस्तान का मतलब क्या?
ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जे निजाम नाफिज करण जे लाइ मोहम्मद अली जिन्ना खे आंदो। ला इलाहा इल्लल्लाह जे निजाम नाफिज करण जे लाइ लियाकत अली खान खे आंदो। ला इलाहा इल्लल्लाह जे निजाम नाफिज करण जे लाइ जनरल यहया, जनरल अयूब, जनरल मुशर्रफ खे आंदो, जनरल ज़िया खे आंदो। ला इलाहा इल्लल्लाह जे निजाम जे लाइ बेनज़ीर भुट्टो, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, आसिफ अली ज़रदारी, नवाज शरीफ, इमरान खान ऐं यूसुफ रज़ा कीलानी खे आंदो। पोइ इहा रब जे निजाम सां बग़ावत कंदो, मौलविन के गार बणाईंदो, मौलविन के मायूब बणाईंदो, मौलविन जे इक़्तिदार हवाले न कंदो, दीनदारन जे इक़्तिदार हवाले न कंदो। अमेरिका सां, बर्तानिया सां, यहूदन सां सूद जा व्याज जा कारोबार कंदो। रब तो फरमाए जेको व्याज जो सूद जो कारोबार तो करे, मां रब सां ऐलान जंग तो करे। जॾहिं रब सां ऐलान जंग कंदो, इस्लामी निज़ाम खां मोड़ींदो, पोइ माशी तौर ते तबाही न ईंदी त ॿियो छा थींदो। लेकिन जवाबदार मां न आहियां, जवाबदार सिंध जो आवाम आहे। मां त ज़रदारी जो मुक़ाबलो कयो, मां त बिलावल जो मुक़ाबलो कयो, मां त सरदार खान जो मुक़ाबलो कयो, मां त नादर मक्सी जो मुक़ाबलो कयो, मां त खुर्शीद शाह जो मुक़ाबलो कयो, मां त नबील कबोल जो मुक़ाबलो कयो। तमामु जे मुक़ाबले में सरदारन, भौतारन, खानन, नवाबन के छो आंदो, आलिमन के तहां मुस्तरद छो कयो। पोइ भुगतो निज़ाम खे इन जा मुजरिम तहायो। इन जे करे जो तव्हां इन्हनि खे आंदो, तहां न आणियो हा, ये IMF वटि न वञनि हा, ये सूदी, ये व्याज ऐं रुश्वत जा मुआइदा न कनि हा। चूंकि तहां जे वोट जे करे इन्हनि खे ताक़त मिली, इन्हनि अल्लाह सां बग़ावत कई। इन जे करे सभ खां पहिरियां अल्लाह जो अज़ाब तहां जे मथां किरी रहियो आहे। जेकर माशी ख़ुशहाली चाहियो था, बच्चन जो इज्जत सां पेट पालण चाहियो था, मेरिट ते रोज़गार चाहियो था, जेकॾहिं मुल्क जे अंदर ला इलाहा इल्लल्लाह जो निज़ाम चाहियो था, त 75 सालन खां जंहिं क़यादत मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो आहे, उन क़यादत खे मुस्तरद करे जमीयत उलमा इस्लाम ते एतमाद करणो पवंदो। बाक़ी साईं ज़रदारी असां ठहिया वेठा आहियो, तक़रीरूं वॾियूं वॾियूं था कयो, अब काथे ठहिया आहियूं। मां अॼु कंबर जे जलसे में वाज़े थो चवां, जमीयत उलमा इस्लाम जो ज़रदारी सां कोई इत्तेहाद कोन्हे। कैमराऊं भरजन असांजो इत्तेहाद मियां नवाज शरीफ सां, मियां शहबाज शरीफ सां है। छो इन जे करे जो तव्हां असेंबली में उन्हनि खे विहारियो। अॼु मां अल्लाह के गवाह बणाए ख़त्म नबूवत जे कॉन्फ्रेंस में हलफन तो चवां, मुंहिंजा लफ़्ज़ रिकॉर्ड कयो। तव्हां असेंबली में मौलवी विहारियो, असेंबली मौलविन सां भरियो। मां ज़ामिन हां त मौलाना फज़लुर रहमान ज़रदारी सां न ॻाल्हाईंदो, मां ज़ामिन हां मौलाना नवाज शरीफ सां न ॻाल्हाईंदो। बाक़ी जेकॾहिं असांखे बि न विहारियो, मोकिलियो उन्हनि खे त पोइ अदा मुल्क जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, मुल्क जे मामलात लाइ उन्हनि सां ॻाल्हाइणो पवंदो। तव्हां न मोकिलियो, न ॻाल्हाईंदासीं। जेसिताईं तव्हां मोकिलींदो, पोइ अदा पंहिंजो पाण खां एहतिसाब वठो, मूंखां न वठो। नाराज़ न थीजो। हिकिड़ी ॻाल्हि कयां, कावड़ न कजो। कयां कावड़ त न कंदो। बेनज़ीर इनकम सपोर्ट जे पैसनि ते ज़ाल खे पेरे पई सिगरेट ऐं चांहि जा पैसा वठी होटल ते वेही मौलविन खे गारनि ॾियण सां इनकलाब न ईंदो। मौलविन इनकलाब जो नारो हयो आहे, अचो मौलविन सां गॾु बीहो, इन धरतीअ जी तक़दीर जमीयत उलमा तब्दील कंदी। नाराज़ न थीजो यार, ॻाल्हि सिधी आहे। बाक़ी जेकॾहिं लाखो साहब इजाज़त ॾे त मां लाखो साहब इजाज़त ॾे त मां अर्ज़ कयां, पेट्रोल जो हिसाब इसाक डारा खां वठो, डॉलर जो हिसाब शहबाज शरीफ खां वठो, मूंखां मुंहिंजे मिनिस्टरनि जो हिसाब वठो। मां पंहिंजी मिनिस्टरनि जो हिसाब ॾियण जे लाइ तयार आहियां। मौलाना फजलुर रहमान जो पुटु मौलाना असद महमूद वज़ीर थियो, 8 महीना थिया आहिनि। हलण त ॾे न चाचा, हलण नथो ॾे, हिसाब थो ॾे, हलिया हिसाब थो ॾियण। 8 महीना थिया त विफ़ाक़ी वज़ीर थियो। 8 महीननि में सखर खां हैदराबाद ताईं 370 मिलियन रुपयनि जो 300 किलोमीटर खां वधीक मोटरवे जो तोहफ़ो सिंधियुनि खे ॾेई करे कराचीअ खां कश्मीर ताईं मुल्क खे मोटरवे बणाए छॾियो अथई। मूंखां रिज़ल्ट तो वठे, मुंहिंजे मिनिस्टरनि जी हलिया मां तोखे ॾियां। मां पंहिंजे मिनिस्टरनि जो हिसाब तोखे ॾियण जे लाइ तयार आहियां। असद महमूद खे 8 महीना थिया आहिनि, वज़ीर थियो आहे। 10 सालनि खां उन जे महकमे में प्रोमोशन न थिया हा। 10 सालनि खां प्रोमोशन रुकियल हा। 8 महीननि में 10 सालनि खां महकमे जे मुलाज़िमनि जा प्रोमोशन जारी करे असद महमूद महकमे जे मुलाज़िमनि जो हक़ अदा कयो आहे। पुछण चाहे तो त मां पंहिंजी विज़ारत जो तोखे हिसाब ॾियां। हलिया मूंखां वटि त मौलाना असद महमूद उन जे डिपार्टमेंट में मुआसलात में जेका कच्चा मुलाज़िम हा, डेली वेजिस ते मुलाज़िम हा,
कॉन्ट्रैक्ट ते मुलाजिम हा जेका फोत भी थी विया, उज़ैर मरी विया, फोत थी विया, जी वज़ारत संभाली उन जे महकमे में कॉन्ट्रैक्ट डेली वेजिस आरजी मुलाजिमन के उन पक्को कयो, फोत थियलन के भी पक्को करे, उनन जी पेंशन जारी करे, उन जे घर वारन के चयो त तहां के भुख ते ना है वेणो, तहां जे फोत थियल मुर्स जी पेंशन असद महमूद तहां जे दरवाजे ते तहां के पहुंचाए। पुछण चाहे तो त हलिया मां पंहिंजे महकमे जो हिसाब तो खड़िया त मुझे मौलाना असद महमूद रुगो पोस्ट ऑफिस में 2000 नौकरिन जो ऐलान कयो, इंटरव्यू हलन था। मां कसम सां तो चवा, कुरान ते तो चवा त हिकड़ी नौकरी न खपाइंदा से 2000 नौकरियों गरीबन जे पुटन जे हवाले कंदा से। मां ज़ामेदार इंटरव्यू शुरू थे, पुछण चाहे तो असा छा कयो, हलिया चाचा 3 साल ऐं 20 साल इक़्तिदार के न थियन, 8 महीना थियन, मां तो के हिसाब दिया 5000 पोस्ट ऑफिस के मुलाजिमन के कराची का कश्मीर ताईं असद महमूद मुफ्त में मोटरसाइकिल हवाले कयो, मुफ्त में मालिकाना हुकूक ते। ये मुझी कारकर्दगी, मुझे जमात की कारकर्दगी। इन साल हज ते केर विया, इन साल को हज ते वियो अचकणे अब इम्तिहान न वठंदुसि का गाल तो पुछा, हज ते केर वियो हो हिन साल? गुलाम कादर इंशाअल्लाह अल्लाह कंदे तू हज कंदे। अब हज ते कोई न वियो हेॾे वॾे इज्तिमा में, उज़ैर उम्र ते वियो। बुधो जांच कजो वञे, चैलेंज तो कया, चूंकि को न वियो उन खां पुछा हां मौजूद कोई कोने, इन जे करे चैलेंज तो कया, पुछजो जेको हज ते वियो हो। कराची खां वठी कश्मीर ताईं प्राइवेट कंपनिन 20 लख रुपया वठी, घणा 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 20 लख रुपया वठी जेको हज जो पैकेज दिनो मुंहिंजे विफाकी वजीर मौली अब्दुल शकूर सागोई 20 लखन वारो पैकेज 6 लखन में दिनो, सागोई पैकेज। ऐं जॾहिं हाजी मोटी आया त 1.5 लख रुपयो हाजिन जे अकाउंट में वापस भी मोकिली। पाकिस्तान जे तारीख़ में पहिरों हे मुझी कारकर्दगी, मुझे जमात जी कारकर्दगी आ। हाणे भी रुगो ठलन फेसबुकन सां, ठलन नारन सां, ठलन गारन सां कम न हलंदो। ओ दोस्त मां भी भोतारन वांगुर सुम्ही सघां पियो, आराम करे सघां पियो। सैलाब में रात जो 3 बजे ताईं मां 18 फुट पानी में छो बीठो हुअसि। मां त न MP हा, न MNA हा, न वज़ीर हा, न DC हा, न कमिश्नर हा। मां हेलीकॉप्टरन ते छो हुअसि, मां गाड़ियुनि ते छो हुअसि। मूंखे यादि आहे, मां कसम खणी थो चवां, कसम खणी थो चवां, रात जा 3 पिया थियनि नौशेरो फिरोज में पाणीअ में अकेली गाड़ी मुंहिंजी, 5 माण्हू जेका गाड़ी में हूं 6 माण्हू, नबी का गाड़ी ही न ॿियो कुझु हो, हू जो आलम हो। ऐं हलंदा पे वियासीं, हलंदा पे वियासीं, हलंदा पे वियासीं। आख़िर अहिड़ो लम्हो बि आयो जो मुंहिंजे गाॾीअ जे बानट जे मथां पाणी, हेॾे पाणी में दोस्त लथा, हेॾे पाणी में। ऐं उन्हनि गाॾीअ खे वापसि करायो त ख़तरो थी वियो ॿुॾण जो, त जेकॾहिं चंद क़दम बि अॻिते हलियासीं त ॿुॾी वेंदासीं। छो मुंहिंजे कहिड़ो मथे में सूर आहे? मां त न MNA हा, न MP हा। मां छो रात जो 3 बजे ते उजागा कया? हे फरवरी जे महीने में पगर छो थियो आहे? पंहिंजे पीउ जो गोलियुनि में परूण थियल जनाज़ो खणी पोइ बि मां घर छो न वेठो हां, रोड ते छो हां? तव्हांजे करे, सिंध जे करे, गरीबन जे करे, मिस्कीनन हारिन मजदूरन जे करे गारियूं ॾियो। तव्हांजी मर्ज़ी, हार फरायो तव्हांजी मर्ज़ी, लेकिन बाबे सां जेको वचन कयो हुम उहो वचन निभाईंदुम जेसि ताईं सिस्सीअ में साह आहे। दीन ऐं धरतीअ जे सरबुलंदीअ जे लाइ किरदार अदा कंदो रहंदुसि। साईं सदाई करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सलामत करी। ता दोस्तन जी बड़ी मेहरबानी, जिंदगी बाकी मुलाकात बाकी। वमा अलैना इल्ला अल बलाग।